संगत जी, अज जो वचन, यह लोक सुखिए परलोक सुहेले। यह लोक सुखिए परलोक सुहेले। नानक हर प्रभु आप मेले। नानक हर प्रभु आप मेले। भगवान जी भक्तन जो हे लोक भी सुखियो आ ऐं परलोक भी भलो आ। सतगुरु चवनि था, भगवान हरि पंहिंजे भगतन खे पाण सां पाण ही मिलाए वठंदा आहिनि। हे भगतन जी ॻाल्हियूं थी हलनि, भगवान जे दासनि जी, कि जन लागा हर एक नाहे। जंहिं केवल भगवान जी भक्तीअ जो सहारो खयूं, ॾींहं राति सिमरन थो करे, उन जी आस व्यर्थ न वेंदी आहे। उन खे भगवान अपनाए वठंदा आहिनि। उन जो हे लोक भी सुखियो आहे, परलोक भी भलो आहे, सुहेलो आहे। ॿई लोक उन जा भला थी वेंदा आहिनि। भगवान पाण उन जो ख़्यालु रखंदा आहिनि, पंहिंजो पाण सां मिलाए वठंदा आहिनि। इन करे हिकु बार जेको भगवान जी शरण वठे, दिलि सां भगवान खे पुकारे करे भगवान जो थी वञे। शरण कीअं वठे? बसि पंहिंजो पाण खे अंदरि पक करे रखे त मां भगवान जो ई आहियां, जहिड़ो बि आहियां, भगवान ई मुंहिंजो आहे। भगवान मुंहिंजे लाइ जेको बि कंदा भलो कंदा। इहा शरणागति आहे, मन चाही छॾे छॾणु, भगवान जी रजा में राज़ी रहणु, भगवान जो भजन करणु, भगवान खे पंहिंजो सम्झणु, इहा ई त शरणागति आहे। त हिकु बार जेको हृदय सां भगवान खे चई थो छॾे, भयभीत थी करे, जनम मरण खां दुखी थी करे, प्रभु मां तव्हांजे शरण आहियां, हे हरि कृपा कयो। पोइ चाहे पाण भले भुलिजी वञे, पर पोइ भगवान नथा भुलिजनि पिया। हरे राम। नानक हर प्रभु आप मिले, पाण ई उनखे भगवान मिलाए था छॾनि। अर्जुन भगवान खां पुछियो भगवद गीता में त प्रभु तव्हां अंत समय जी वॾी महिमा ॿुधाई आहे, अंत समय जेको जीअं यादि कंदो आहे उनखे उहो सभु प्राप्त थींदो आहे। हा, त भक्त अर्जुन पुछनि था, कोई माण्हू तव्हांजो सॼो जीवन भजन करे, हा, भक्ति करे, हा हा, मान लो अंत समय वीचारो भटकी वियो, तव्हांजो ध्यानु न करे सघियो, तव्हांजो नाम न जपे सघियो, पोइ उन वीचारे जी कहिड़ी गति थींदी? छा उहो ईअं थी वेंदो जीअं बादल कटिजी फटिजी वेंदा आहिनि, छिन्न भिन्न थी वेंदा आहिनि? उन वीचारे जी उहा गति थींदी छा? भगवान श्री कृष्ण दयालु चवनि था, न न अर्जुन, न न, बिल्कुलु न, ईअं कॾहिं बि न थींदो आहे। जेको जीवन भर मूंखे यादि थो करे, मान लो बीमारीअ जे कारण कंहिं कारण उन जी मती भटकी वई, अंत समय मूंखे यादि न कयईं, भुलिजी वियो, ॿिए कंहिं हंधि ध्यानु हली वियो, संसार में ध्यानु हली वियो, पोइ भगवान चवनि था उहो कॾहिं बि भटकंदो न आहे। छो? उनखे मां वरी मनुष्य जे चोले में अहिड़ी जॻह में सत्संगी परिवारनि में जनमु ॾींदो आहे, जाते उहो पहिरियों जेतिरी भक्ति कई अथई उन खां अॻिते वधंदो आहे, वरी सां शुरू न कंदो आहे, उन खां अॻिते वधंदो आहे। भगवान या त चवनि था पिया, या त उन्हनि खे मां सिधो श्रीमान परिवार में जनमु ॾींदो आहे। श्रीमान यानी संतनि महात्माउनि जे घर में, उन परिवार में जाते पहिरियों ई संत महात्मा सिद्ध वेठा आहिनि, त उन्हनि जे गोद में ईंदो त पंहिंजो पाण ई लॻी वेंदो भगवान जे भक्तीअ में। उनजो कॾहिं बि बुरो न थींदो आहे। मुंहिंजो भक्त चाहे जीअं भजन करे, हिकु न हिकु ॾींहुं उहो मूंखे ई प्राप्त थींदो आहे। ऐं इहा ई ॻाल्हि उद्धव जीअ खे भगवान चवनि था त हे उद्धव, भागवत में 11 स्कंद में त हे उद्धव, मां पंहिंजे भक्तनि जो कीअं ख़्यालु रखंदो आहियां। अंत समय मान लो मुंहिंजे भक्त खे कोई बीमारी थी वई,
वात पित्त कफ थियो, रोग थियो, नालो नथो खणी सघे, उहो अगरि यादि न रखी सघे, मूंखे भुलिजी वञे त हे उद्धव उनखे पोइ मां यादि कंदो आहियां। जेको भक्त मूंखे अंत समय यादि न करे सघंदो आहे, उनखे वरी मां यादि कंदो आहियां। एॾी करुणा आहे भॻवान जी, एॾी कृपा आहे। इन करे सभु संत चवनि था भाई, तर्क वितर्क शंकाऊं संदेह भरम भोला, इहे सभु छॾे करे ऐं भॻवान खे पंहिंजो सम्झी करे भॻवान जो भॼन कयो त छा थींदो? बिगड़ी जन्म अनेक की, अनेक जन्मनि खां जेको असां भॻवान खे न पातो आहे, सुधरे अब ही आज। केॾी वॾी ॻाल्हि था चवनि रामायण में, अॼु सुधरंदी, ऐं अॼु बि केॾी महिल हिन महिल ई, 5 मिंट पोइ न, 1 मिंट पोइ न, हिन महिल ई सुधरी वेंदी। त करिणो छा आहे? चवनि था बिगड़ी जन्म अनेक की, सुधरे अब ही आज, हो ही राम को नाम जप, तुलसी तज कुसमाज। घणियूं ॻाल्हियूं चयूं, हो ही राम को हिकु, ॿियो नाम जप ॿी, और तुलसी तज कुसमाज, खोटो संग, मनमुखनि जो संग, संसारी माण्हुनि जो संग, इन्हनि जो त्याग कयो। 3 ॻाल्हियूं चयूं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि संग तारींदो आहे, संग ॿोड़ींदो आहे। ग़लति संग में सुठा बि ख़राबु थियण लॻंदा आहिनि। इन करे पहिरीं ॻाल्हि आहे कि कुसंग छॾियो। ॿी ॻाल्हि उन खां बि सुठी आहे, भॻवान जो नाम जपियो। जेके नाम निरंतर जपींदा, भॻवान उनजी बांह पकड़े वठंदा आहिनि, हा न। अजामिल जीवन भर पाप कया, लेकिन बचपन में भक्ति कई, भॻवान ॾिसो कीअं उनजी बांह पकड़े वरिती। ऐं टीं ॻाल्हि जेकी आहे उहा सभिनि खां सुठी आहे कि हो ही राम को। भॻवान जो थी करे भॼन कंदासीं त असां अहिड़ा स्वार्थी माण्हू आहियूं जन्मनि जन्मनि खां कि असांखे पंहिंजी शइ यादि रहंदी आहे, पंहिंजो धन यादि रहंदो आहे, पंहिंजी गाॾी यादि रहंदी आहे, पंहिंजो मकान यादि रहंदो आहे, पंहिंजो दुकानु यादि रहंदो आहे, ऐं पंहिंजा भाती यादि रहंदा आहिनि, पंहिंजो परिवार, पंहिंजा फैमिली मेंबर्स यादि रहंदा आहिनि, हा न। ऐं भॻवान खे पंहिंजो बणाईंदासीं, जेके आहिनि ई सभिनि खां वधीक भॻवान ई पंहिंजा आहिनि, उनखे पंहिंजो असां भुलाए वेठा आहियूं। भॻवान खे त यादि ई आहे। त भॻवान खे पंहिंजो सम्झंदासीं त बसि ॻाल्हि ख़तमु थी वेंदी, त पोइ भॻवान मिली वेंदा, भॻवान मिलाए छॾींदा। असां न पाए सघंदासीं भॻवान, प्रभुअ खे असां छा पाए सघंदासीं? माण्हूअ जी ताक़त कहिड़ी आहे? नानक हर प्रभु आप है मेले, भॻवान ई पाण असांखे मिलाईंदा। साधक संजीवनीअ में स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, तव्हां भॻवान जी शरण त वठी ॾिसो भाई, भॻवान खे पंहिंजो त सम्झो, बसि एतिरो कमु कयो। पोइ तव्हां चिंता कंदव त उहो चिंता करण बि तव्हांजो अपराध आहे। तव्हां छो था चिंता कयो? जॾहिं तव्हां भॻवान जी दिलि सां शरण वरिती आहे, पोइ उहो तव्हांजी चिंता कंदो। पोइ चवनि था इन लाइ बि फ़िक्र न कयो कि मुंहिंजे अंदरि अञा अवगुण रहिजी आहिनि, मां में संतनि जहिड़ो स्वभाव त न आयो, मुंहिंजो काम न वियो, क्रोध न वियो। हा, इन जी बि चिंता न कयो। छो कि जॾहिं तव्हां भॻवान जा थी वियो त ज़िमेदारी भॻवान जी थी वई। हा, रोई सघो था इन जे लाइ कि प्रभु दया कर, इहे अञा विकार नथा वञनि। रोअणु सुठो आहे, चिंता करणु इहो भॻवान ते कलंक लॻाइणु आहे। कोई चिंता न कयो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। हाणे सभु उहे ई कंदा, इहो भरोसो रखो। हा, कोई फ़िक्र न कयो। मोर सुधारे सो सभु भांति, जॾहिं शरण वरितीसीं त हाणे मुंहिंजो सभु तरह जो सुधार, मन जो सुधार हुजे, स्वभाव जो सुधार हुजे, परलोक जो सुधार हुजे, पाण ई कंदा। जासू कृपा नहीं कृपा आघाती, जंहिंजी कृपा करे बि कृपा चवंदी आहे जेकर अञा कृपा कयां, तृप्त न थींदी आहे। उन भॻवान जो अंग संग भॻवान गॾु हूंदा आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि जो ख़्यालु रखंदा आहिनि, उनजे पोयों भॻवान डुकंदा रहंदा आहिनि। एॾो ख़्यालु रखंदा आहिनि कि भॻवान जे करे सॼी काइनात ख़्यालु रखंदी आहे, सॼो संसार ख़्यालु रखंदो आहे, देवता ख़्यालु रखंदा आहिनि। एतिरी क़दुरु की दुश्मन बुरो बि करणु चाहिनि त उनजे द्वारा बि भलो थी वेंदो आहे। हा, कॾहिं कॾहिं कोई न मिले त भॻवान पोयों अची वेंदा आहिनि।
सामान खणण लॻंदा आहिनि। चवनि था राजस्थानी भाषा में लाद दे लदवा दे लादण वाला साथ दे दे। ये वचन तव्हांखे मोकिलियोसीं कल्ह, हा न। लाद दे यानी सामान लादाए, जीअं भई सामान खणाए रखो गाॾीअ ते, चइबो आहे न लाद दे, हा न। लदवा दे खणाए हलनि पाण। ॿियो कोई माण्हू कोन्हे असांखे माण्हू लॻंदो त माण्हू बि गॾु ॾेई छॾींदा। चओ हरे राम। एॾो भॻवानु ख़्यालु रखंदा आहिनि त हो ही राम को भॻवान जो थी करे भॻवान जो भॼन करणु खपे। इन में कई गुना शक्ति वधी वेंदी आहे। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल।